अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओडो अवां खे भली कार चवां थो। सामईन, गुज़िरियल हफ़्ते दुबई में सिंधी एसोसिएशन ऑफ UAE पारां सिंध सां तजदीद वफ़ा ऐं सकाफ़त जो ॾियारो इंतहाई शानदार नमूने मल्हायो वियो। हिन मौक़े ते UAE जे समूरनि रियासतुनि मां सिंधी फैमिलीज़ वॾे अंग में शिरकत कई। हिन रंगारंगी क़ौमी मेले में ख़ुशीअ जो समा हुयो। हर माण्हू हिन मौक़े खे ईद वांगुरु मल्हाए रहियो हो। इहा ॻाल्हि वाज़ह नज़र अचे पई त सिंधी क़ौम पंहिंजे कल्चर ते फ़ख़ुरु करे थी ऐं इहो कल्चर ई आहे जितां इहा सोच पैदा थिए थी त सिंध ऐं सिंध सां मोहबतूं ऐं सिंध लाइ सभु कुझु क़ुर्बान करे सघिजे थो। सामईन, हिन प्रोग्राम जी सूंहं त हूअं समूरा सिंधी हुया, पर जेके महिमान हुया या मेज़बान हुया उन्हनि में सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जा उहिदेदार मेंबर, जंहिंमें माजिद हैदरी, मुस्लिम बुर्दी, जावेद कोरे जो ऐं ॿिया काफ़ी दोस्त हिन मेले खे मचाइण में काफ़ी अरसे खां महिनत करे रहिया हुआ। इन मेले में सिंध मां ख़ुसूसन जेके महिमान उते पहुता हुआ, जिन महफ़िल खे रौनक बख़्शी, उन्हीअ में क़ौमी दानिश्वर जामी चांडियो, उस्ताद शफ़ी फ़क़ीर, ख़ालिद भट्टी, सोहराब सूमरो, गुल मल्लाह, असग़र खोसो ऐं ॿिया फ़नकार शामिल हुया। हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ महिमाननि खे मान ॾींदे उन्हनि खे अजरक पाराया विया ऐं शील्ड बि ॾिना विया। असां कोशिशि कई आहे त हिन प्रोग्राम जो तत्व या जेको ख़ासि हिन जो हिसो आहे, जंहिंमें माजिद हैदरी जी तक़रीर आहे ऐं जामी चांडे जी तक़रीर आहे, उस्ताद शफ़ी फ़क़ीर ऐं ॿियनि फ़नकारनि जेको पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे, उन खे बि असां हिन प्रोग्राम में शामिलु कयो आहे। सामईन, अचो त ही प्रोग्राम गॾिजी ॿुधूं। हाणे मां गुज़ारिश कंदुसि अदा सोहराब सुमरो ऐं अली गुल मल्लाह खे तो अचे प्रोग्राम जी तरतीब खे हलाइनि। जी वॾी महिरबानी मुस्लिम बुर्दी साहब। ऐं हाणे असां माजिद हैदरी साहब खे चवंदासीं त उहे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि हिन प्रोग्राम जे हवाले सां त प्रोग्राम कीअं उन्हनि इहो अरेंज कयो, कहिड़ियूं कहिड़ियूं उन्हनि खे मुश्किलातूं आयूं। सो 2 मिंटनि लाइ तव्हां सां मुखातिब थींदो वञे भरपूर तारीफ़ में माजिद हैदरी। अलस्त बिरबिकुम जॾहिं कनि पियो कालू भला तलबसी उन ई वेल कयो वचन वेड़ी चंसी। वसे बिट तुझी बलारा सदा सदा देश परदेश तुझा वसन। कॾहिं सिंध तुझी न मेरी थिए, कॾहिं तुझा मोड़ न मुरझाइजन। इंतहाई काबिल एतराम UAE जे शेख कम्युनिटी जो फर्द साईं अबू अब्दुल्ला, पाकिस्तान जो नुमाइंदो डिप्टी काउंसलर जनरल साईं ज्ञान चांद साहब, क़ौमी दानिश्वर सिंध जो सरमायो साईं जामी चांडियो साहब, सिंध जे भलाई ऐं ख़ुशहाली लाइ पंहिंजा वार चांदी कंदड़ सिंध मां कई आयल साईं इलाही बख़्श बिकक साहब, कतर मां आयल मुंहिंजो वॾो भाउ साईं मोहतरम असलम बुर्दी साहब, शहीद कयूमंगी वेलफेयर एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जो डायरेक्टर साईं सजाद हैदरी साहब, सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जा मरकज़ी ऑर्गेनाइज़र, जिन ॾींहुं राति मूंसां महिनत करे हीअ महफ़िल सजाई, मोहतरम जावेद कोरे जो साहब, मोहतरम मुस्लिम बुर्दी साहब, मोहतरम डॉक्टर वाजिद हैदरी साहब, मुंहिंजा मानवारा चाचा अब्दुल हफ़ीज़ कलवर साहब, मुंहिंजे हिन असांजे हिन क़ौमी काज खे सजाईंदड़ असांजा मानवारा स्पॉन्सर साहिबान, साम्हूं वेठल पूरी UAE मां कई आयल
मुंहिंजा सिंधी दोस्तो, जिए सिंध, जिए लतीफ़। दोस्तो, अॼोके हिन सकाफ़ती ॾियार में अचण ते अव्हां खे मां दिलि जे गहराइनि सां भलीकार कयां थो। दोस्तो, सकाफ़त सिंधी क़ौमुनि जे वजूद जी ज़ामिन आहे। अॼु अव्हां हेॾी सारी तादाद में गॾु थी सबूत ॾेई छॾियो आहे त सिंधी क़ौम ज़िंदा ऐं जावेद क़ौम आहे। मां अॼोके हिन महफ़िल में पंहिंजे मान वारनि साथियुनि जेके असांजे विच में न आहिनि रहिया, भाउ सरफराज़ अबड़ो खे यादि कयां थो, भाउ मुस्लिम तुनियो खे यादि कयां थो। उन्हनि जे किरदार ऐं शख़्सियत इहे हुई ॼण डिग पताशनि जो उथे ऐं मथां मन माखीअ जा हुजनि। ही समूरे काज में असांजे माज़ी क़रीब में ही असांजो हिसो रहिया आहिनि। मां उन्हनि खे अॼु यादि कंदे इहो चवां थो त दोस्तो, तव्हां विछड़िया आहियो पर विसरिया न आहियो। हिन महफ़िल में आयल सिंध धरती जा रागी साईं शफ़ी फ़कीर साहिब, ख़ालिद भट्टी साहिब, सोराब सूमरो, अली गुलमला ऐं असगर खोसो खे बि मां हिन असांजे हिन काज में अचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार कयां थो। दोस्तो, गुज़िरियल हिकु ॾहाके खां जंहिं अंदाज़ सां सिंधी क़ौम सकाफ़ती मास ते पाण मञरायो आहे, उन मिसाल मिलणु मुश्किल आहे। सिंधी क़ौम उहो वाज़िया करे छॾियो आहे त हीअ आणे न मञे मूड़ जा अटल ऐं नाक़ाबिले शिकस्त क़ौम आहे। मूं कंहिं जाइ ते पढ़ियो हुयो त दुनिया जो अज़ीम मुफ़क्कर कार्ल मार्क्स जॾहिं पंहिंजो जग मशहूर किताब सरमायो लिखी रहियो हुयो त हुनजी ज़िंदगी मुफ़लिसीअ वारी हुई। हिकु दफ़ो हू जॾहिं न्यूयॉर्क टाइम्स में नावल निगारी जो कमु करे रहियो हुयो त लंडन लाइब्रेरी में हिकु माण्हू या हुनजी मुलाज़िमा अची हुनखे चयो त तव्हांजो पुटु बीमार आहे, तव्हां हली हुनखे ॾिसो। पर हुनखे वर्दी ॾिनी त जेको मक़सदु या जंहिं किर्त सां मां आहियां, जंहिं मां उहो मुकमिल करे वियुसि त हिन दुनिया में कंहिंजो बि पुटु न मरंदो, कंहिंजो पुटु बि बीमार न थींदो, छॾी त मूंखे पंहिंजो ई कमु करणु ॾे। इन जो ई मिसाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, जंहिं शाह लतीफ़ जे रिसाले जे सूरत में असांखे हिकु अहिड़ो पैगाम ॾेई वियो आहे, असांखे हिकु अहिड़ो फ़िक्र ॾेई वियो आहे जंहिं ते हली सिंधी क़ौम हज़ारे सालनि जी जेका तहज़ीब रखे थी, जेका तमदुन रखे थी, जेका अज़ीम सकाफ़त रखे थी, उन जे पैगाम खे फॉलो करे असां दुनिया में ॿियनि क़ौमुनि जा पाण खे मञराए सघूं था ऐं कामयाब इंसान साबित थी सघूं था। आख़िर में मां उन्हनि तमामु अज़ीम किरदारनि खे बि यादि कयां थो जिन जे तुफ़ैल अॼु असां वटि ही सिंधी अजरक, ही सिंधी टोपी, ही अज़ीम सकाफ़त असां ताईं पहुती आहे। जेकॾहिं उन दौर में साईं जीएम सैयद सिंधी कल्चर किताब न लिखे हा त असां वटि सिंधी सकाफ़त सही माना में न पहुचे हा। जे उन दौर में साईं रसूल बख्श पलेजो साहब, साईं इब्राहिम जोयो साहब, साईं सोबो ज्ञानचंदानी साहब ऐं ॿिया अनेक किरदार जेकॾहिं पंहिंजो पॉज़िटिव रोल प्ले न कनि हा त हीअ सकाफ़त, हीअ ॿोली असां ताईं न पहुची सघे हा। मां उन्हनि सभिनी खे तव्हांजे तुफ़ैल, हिन स्टेज जे तुफ़ैल SAUAE जे तरफ़ां ख़राज तहसीन पेश कयां थो। आख़िर में मां ही चंद सिटूं पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि, पर उन खां अॻु में मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त सिंधी एसोसिएशन ऑफ UAE बिल्कुलु मुख़्तसिर वक़्त में इहो साबित करे छॾियो आहे त सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जा रज़ाकार ऐं वॉलंटियर धरती जा आशिक़ ऐं ख़ादिम आहिनि ऐं अवां जी ख़िदमत करण जो जज़्बो हुननि जे तन मन में आहे। असांखे मौक़ो ॾियो त असां सिंधी क़ौम जी ख़िदमत कयूं ऐं असीं पाण साबित करे सघूं त असां UAE में बिना कंहिं फ़र्क़ जे अवां जी ख़िदमत करे सघूं था। मां नियाज़ हुमायूनी जी हीअ सिटियूं पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि त को ज़मानो हो सिंध सां इहो ज़ुल्म हो
को ज़मानो हो सिंध सां इहो ज़ुल्म हो, हिन जो नालो वठण बि वॾो जुर्म हो। को ज़मानो हो सिंध सां इहो ज़ुल्म हो, हिन जो नालो वठण बि वॾो जुर्म हो। इन जुर्म में जेके जलिजी विया, तंहिंजे सदके ई सभु रंग रचिजी विया। सिंध जागे पई, सिंध जागे पई, सिंध जागे पई, सिंध जागे पई। काल हिन ते त कंहिं लुड़क लाणे न थिए। को ज़मानो हो सिंध जो नालो वठण वॾो ॾोह हूंदो हो। चवंदा सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितमि ॼण कारीअ ते पेर पियो। काल हिन ते त कंहिं लुड़क लाणे न थिए, इश्क हिन जे में सूरी। काल हिन ते त कंहिं लुड़क लाणे न थिए, हिन जे सूरनि सां कोई सलाणे न थिए। अॼु इश्क हिन में अॼु हर कोई तो रत वाइण घुरे, इश्क हिन जे में सूरी सजाइण घुरे। सिंध जागे पई, सिंध जागे पई, सिंध जागे पई, सिंध जागे पई। अवां दोस्तनि जी महिरबानी, जिए सिंध, जिए लतीफ़ जी ॿोली। वाह वाह, वॾी महिरबानी। माजिद हैदरी साहब ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। माशाअल्लाह। ऐं अॼु हुन पंहिंजो तकरीर करण जो शौक़ु बाक़ाइदे पूरो कयो हिते। माशाअल्लाह। अबा एम्बुलेंस घुरायो, अस्पताल खणी वञो साईं खे। छो जो हेॾो वॾो क्राउड, एतिरा प्यारा माण्हू अॼु पहिरियों दफ़ो हुनखे हिकु जॻह ते मिलिया आहिनि। इन करे हुन चयो मां सॼी दिलि जी बाहि हिते कढां। अल्लाह से हयाती ॾे। ऐं इहे जेके असांजा दोस्त बीठा आहिनि, अल्लाह से इन्हनि खे हयाती ॾे। अल्लाह तव्हांजी जंगुनि में ताक़त ॾींदो, बीठा ई रहो। इंशाअल्लाह प्रोग्राम में जोश ऐं मज़ो अचण वारो आहे। असां गॾु जेको सिंध मां ॾाहो मुफ़क्किर अदीब दानिश्वर असां वटि मौजूदु आहे, जिन जा कालम असां पढ़ंदा रहंदा आहियूं। तमामु बहितरीन कालम पढ़ंदो आहे। इन शहर सां हुनखे सुराब साईं घुराइबो। जी जी। त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे भूमि बहार जी आवाज़ भरपूर तालियुनि में अची रहियो आहे। जामी चांडियो साहब स्पेशली सिंध खां आया आहिनि, पाकिस्तान खां। ऐं उन्हनि जी थोरी स्पीच आहे। ऐं उन खां पोइ असगर खोसो बि अची वेंदो। भरपूर तालियुनि में असांजा सिंध खां आयल महिमान जामी चांडियो साहब। सिंध जी हिन सकाफ़ती दिहाड़ी जी निस्बत सां हिन बेहद हसीन ऐं हिकु रूह परवर अॼु के क़ौमी काज ऐं दुबई में हिन तमामु वॾी अज़ीम शान गॾिजाणी में शरीक समूरा दोस्तों, मुंहिंजूं भेनरूं, धीअरूं, ॿार, मां सभ खां अॻु में हिन क़ौमी काज खे मुनक़िद करण में जिन जिन दोस्तनि जेतिरो बि किरदारु अदा कयो आहे ऐं हिन अॼोके काज खे मुमकिन बणायो आहे, उन्हनि सभिनी खे दिलि जे गहराईअ सां, पंहिंजे रूह सां मुबारकूं थो ॾियां, वाधायूं थो ॾियां त तव्हां हिन दुबई जे शहर में सिंधियुनि जो हेॾो अज़ीम शान ऐं बामक़सद मेड़ करे सचपच हिकिड़ो वॾो कारनामो सर अंजाम मिलियो आहे। ऐं मां तव्हांजो बेहद थोराइतो पायां त तव्हां हिन अहिड़े हसीन मेड़ में ऐं काज में मूंखे बि शरीक सम्झी मौक़ो ॾिनो। ऐं मां सम्झां थो त हीउ जेको अॼु हिते तमामु हिकिड़ो यादगार हसीन मेड़ आहे, उनजी ख़ुशबू, उनजो हुगा, उनजो हुस्न ऐं उनजो जज़्बा ऐं कैफ़ियतूं पाण सां गॾु खणी सिंध मां वापसि मोटी वेंदुसि। मां इन ॻाल्हि ते बि मुबारकबाद ॾियां थो त सिंध जे जेके दुनिया में जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके सिंधी रहनि था, इहो सफ़र जेको सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका अॼु खां 3 ॾहाका अॻु अमेरिका में शुरू कयो हो ऐं हिते हर साल शानदार मेड़ थींदो आहे। पोइ साॻियो तसवर कैनेडा में रहियो, यूरोप में आयो, लंडन में आयो ऐं हाणे तव्हां उन रवायत खे जीआरे उन तसलसल हिते क़ाइमु कयो आहे। मां सम्झां थो त इहो पंधु सभाॻो आहे, इहो सफ़र सभाॻो आहे ऐं तव्हांखे मुबारकूं हुजनि जो तव्हां हिन मुल्क में हिकु नंढड़ी सिंध अॼु तव्हां हिते असांखे ॾेखारी आहे, जेका असांजे साम्हूं मौजूदु आहे। मां सिर्फ़ु 2-3 ॻाल्हियूं करणु चाहींदुसि मुख़्तसर लफ़्ज़नि में त सिंध रुगो को लफ़्ज़ न आहे, सिंध रुगो को ज़मीन जो हिकिड़ो टुकड़ो वतन न आहे, सिंध
इंसानी तहज़ीब जो हिकिड़ो वॾो सरमायो आहे। सिंध ऐं सिंध जे माण्हुनि खे इहो फ़ख्रु हासिल आहे त हिन इंसानी जेको तहज़ीब जो सफ़र हज़ारों साल अॻु शुरू थियो उन सफ़र जी मानदार जेके क़ौमूं आहिनि उनमें जीअं मिस्री आहिनि, जीअं बाबिल आहे, जीअं नैनवा आहे, तीअं सिंध जी तहज़ीब इंसानी तारीख़ जे उनमें अवाइली अज़ीम तहज़ीबुनि मां हिकु आहे। ऐं असां तव्हां सभु सॼी रूह ज़मीन ते रहंदड़ सिंधी असांखे बजातर फ़ख्रु करणु खपे त असां उन अज़ीम तहज़ीब जा वारिस आहियूं, उन जा हिसो आहियूं। ऐं ही जेको सफ़र दुनिया में तहरीक जो शुरू थियो आहे, मां सम्झां थो त सिंध जा माण्हू पंहिंजे उन विञायल औज खे ऐं पंहिंजे विञायल उरूज खे ॿीहर वापसि वराइण में जेको कोशिशूं करे रहिया आहिनि उनमें हे पंधु उनजो तमामु अहम हिसो आहे। ॿी ॻाल्हि त सकाफ़त या पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत, पंहिंजे वतन सां मुहबत ऐं पंहिंजे माण्हुनि सां मुहबत ऐं इंसान ज़ात सां मुहबत असांजे सकाफ़त जो हिकिड़ो अहम हिकिड़ो हिसो रहियो आहे। ऐं तव्हां ॾिसो जीअं तव्हांखे माजिद चयो त अॼु जेको सिंध में जेको शऊर आहे, जेको हिते दुबई में शऊर आहे ऐं रूए ज़मीन ते सिंधी रहनि था, जेको उन्हनि में क़ौमी शऊर आहे, इहो को पाण मुरादिबला कोन थियो आहे। जॾहिं करण जो दौर हो ऐं करण जे दौर में सिंधी ॿोली जे जाइ ते फारसी ॿोली लिखी वेंदी हुई, फारसी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई त सिंध जे अज़ीम शाइर शाह लतीफ़ चयो त जेतो फारसी सिखियो त गोलो तो ग़ुलाम। हालांकि शाह लतीफ़ खे फारसी सां मोहबत हुई, शाह लतीफ़ खे का नफ़रत न हुई फारसी ॿोली सां, पर उनखे पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे माउ जी ॿोली सां मोहबत हुई, जंहिं उन दौर में पंहिंजी ॿोली खे ज़िंदा रखियो। ऐं जीअं दोस्तनि चयो त अॼु जेको ही सकाफ़ती तारुक़ ऐं सकाफ़ती शऊर सिंध में मौजूदु आहे, उनजे आबियारी में असां ॾिसूं था त मिसाल तौर साईं जीएम साहिब जी ॻाल्हि थी, जतोई हैदर बख़्श तव्हांखे ख़बर हूंदी त हे जेको नारो आहे उनखे तहरीक जी शिकिल साईं जीएम साहिब ॾिनी, पर इन नारो ख़ालिद ऐं मौजिद जतोई हैदर बख़्श साहिब हो, जंहिं गीत लिखियो हो त जिए सिंध ऐं जिए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध, जिए सिंध ऐं जिए सिंध। त इन सॼे सफ़र में साईं जीएम साहिब, जतोई हैदर बख़्श, शेख अयास, मोहम्मद इब्राहिम जोयो, पलीजो साहब ऐं सिंध जा ॿिया केतिरा ॾाहा सूरमा, अदीब, शाइर, लेखक, कारकुन ऐं जिन माण्हुनि इन सॼे सफ़र खे मुमकिन बणायो आहे त असां ही जेको अॼु ॾिसूं था सिंध में ऐं सॼी दुनिया में सिंधियुनि जो जेको सकाफ़ती शऊर आहे उनजे ज़मीन में, उनजे ख़मीर में उहो मौजूदु आहिनि। मां ॿ ॻाल्हियूं बि करणु चाहींदुसि त दुनिया जी का बि सकाफ़त मुस्तक़िल न हूंदी आहे, जामिद न हूंदी आहे। दुनिया जी हर सकाफ़त जीअरी हूंदी आहे, ज़िंदा हूंदी आहे, उहा मुतहरिक हूंदी आहे, उहा मुसलसल तब्दील थींदी आहे। ऐं दुनिया जी हर सकाफ़त में सुठा ऐं मनफ़ी असर ॿई मौजूदु आहिनि। असांजो अॼोके दौर जो फ़र्ज़ु कहिड़ो आहे, जेका मूं पंहिंजी पहिरीं ॻाल्हि कई, मां हुनखे आख़िर में ॻाल्हि करणु चाहियां थो त सिंधी जी तहज़ीब जेका जंहिंजा असां वारिस आहियूं, तव्हां ॾिसो त मोर जे दड़े मां जॾहिं खोटाई थी त हीअ उहा अज़ीम तहज़ीब आहे जंहिंजे उन आसारनि मां हिकिड़ो बि हथियार निकितो कोन्हे। जे निकितो आहे त उते हिकिड़ी नाची निकिती आहे, उते किंग ब्रीस निकितो आहे, उते मुलूं निकितियूं आहिनि। माना उहो ज़मानो सिंधीअ जो अहिड़ो हो जंहिंमें तहरीर मौजूदु हुई, लिखत वारी ॿोली मौजूदु हुई ऐं सिंध में फन जो एतिरो मान हो जो असांजे उन दरे जी खोटाई मां बि हिकिड़ी नाचणी संभारा जी उहा मूर्ति निकिती आहे। त हाणे सुवाल इहो आहे त हिकिड़ो त पासो ही आहे त सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइजे, ख़ुशि थिजे, तय करिजनि, मुहबतूं वंडिजनि ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे ॿोलीअ ऐं इंसान ज़ात सां मुहबत इज़हार कजे। पर जेका मां ॻाल्हि चवणु चाहियां थो, जेका अॼोके दौर में तमामु बुनियादी ॻाल्हि आहे, उहा ही आहे त सिंध जो माण्हू पंहिंजो अॻूणो विञायल औज वापसि कीअं वराए। हीअ क़ौम वरी, उस्ताद बुखारी चयो, हीअ क़ौम महशर खां तिखी आहे।
हीअ क़ौम जेकॾहिं पंहिंजो उहो माज़ी सुञाणींदी ऐं अॼोके दौर जी जेके घुर्जूं आहिनि, जेके हालतूं आहिनि, इन करे नौजवान वेठल आहिनि, ॿार वेठल आहिनि, असांजूं धीअरूं वेठल आहिनि, भेणूं भाउर वेठल आहिनि। मां चवणु चाहियां थो त हीअ 21वीं सदी आहे, हीअ 21वीं सदी इल्म जी आहे, हीअ साइंस जी सदी आहे, हीअ सदी ॾाह जी आहे, हीअ सदी उन्हनि अज़ीम इंसानी क़दरनि जी सदी आहे जंहिंमें शख़्सी आज़ादी जो एहतराम आहे, जंहिंमें औरतूं ग़ुलाम न हुजनि, बराबरि हुजनि, जंहिंमें ॿार खे असां मुकमल इंसान सम्झूं। इन करे मां सम्झां थो त सिंधी क़ौम ऐं सिंधी क़ौम जो अवाम पंहिंजो अॻूणो विञायल औज फ़क़ति ऐं फ़क़ति तॾहिं माणे सघे थो, वापसि विराए सघे थो, जॾहिं असांजे समाज में उहे अज़ीम इंसानी क़दुरु जाए रखंदा। असां पंहिंजे धीउनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे मायुनि खे पंहिंजे समाज जो बराबरि जेको हिसो सम्झंदासूं। असां पंहिंजे समाज खे जहालत मां, अक़ीदे परस्ती मां, तोहम परस्ती मां, वहमनि मां कढी असां पंहिंजी क़ौम खे साइंस ॾांहुं, जदीद इल्म ॾांहुं ऐं 21वीं सदी जे शयूं सां सलाहींदासूं। त मां सम्झां थो त हीअ किरोड़े सिंधी आहिनि जेके दुबई में रहनि था, रूए ज़मीन ते रहनि था ऐं सिंधियुनि जो वतन आहे। असां सम्झूं था त मूंखे का मायूसी न आहे। मां इन ॻाल्हि ते ॻाल्हि ख़तमु थो कयां त सिंध जो मुस्तक़बिल उंदाहो न आहे। हे जंहिं क़ौम जा लखे किरोड़े माण्हू हीअं बाशऊर हुजनि, उन क़ौम जो मुस्तक़बिल कीअं उंदाहो थींदो। मां सम्झां थो त सिंध पंहिंजे मथां जेको ख़तरे वारो दौर हुयो उहो गुज़ारे आई आहे। सिंध जंगियूं खटियूं आहिनि, पंहिंजी ॿोली खे बचायो आहे, पंहिंजे वतन खे बचायो आहे, पंहिंजे सकाफ़त जे बहितर पासनि खे बचायो आहे, पंहिंजे दरिया खे बचायो आहे, पंहिंजे हक़नि खे बचायो आहे। ऐं असांखे गॾिजी पंहिंजो हाल बचाइणो आहे ऐं पंहिंजो आईंदो बचाइणो आहे ऐं पंहिंजो माज़ी जो विञायल औज वापसि वराइणो आहे। ऐं इहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं सिंध जो माण्हू आज़ादु हूंदो, ख़ुशहाल हूंदो, बाशऊर हूंदो, बावकार हूंदो ऐं दुनिया जे जेका दुनिया में इल्मी इनकलाब आया आहिनि उहो इल्मी इनकलाब सिंध में बि ईंदो। इन करे जेको असां तव्हां सभु वेठा आहियूं, सिंध जो हर बाशऊर माण्हू सम्झे त जेको बि क़ौमी फर्ज़ आहे उनखे निभाइणो आहे। त मां सम्झां थो त जेका सिंध में अॼु असां ॾिसूं था रोशनी, सुजागी ॾिसूं था, जेको तहरीक ॾिसूं था, उहो असांजे लाइ उत्साह जो सचश्मो आहे, उत्साह जो सबबु आहे। ऐं असां दुनिया में जिते वञूं था, को ज़मानो हो सिंधियुनि खे मेलो मिलंदो हो त सिंधी माण्हू चुल्ह जो ॿाहिरि आहे, ॿाहिरि कोन थो निकिरे। हे तव्हांजी मौजूदगी उनजो जवाबु आहे त सिंध जो माण्हू हाणे चुल्ह जो ॿाहिरि न आहे। दुनिया जी कंहिं कुंड में वञो, दुनिया जी कंहिं यूनिवर्सिटी में वञो, दुनिया जे कंहिं शहर में वञो, तव्हांखे सिंधी गॾिजनि था, सिंधी मिलनि था। ऐं रुगो गॾिजणु काफ़ी न आहे, उन्हनि जे विच में जेको शऊर आहे, जेका ॿधी आहे, जेको अज़म आहे पंहिंजे ऐं पंहिंजी क़ौम, पंहिंजी ॿोली वॾनि सां मोहबत ऐं प्यार जो जज़्बो आहे। मां सम्झां थो त हे जे किरोड़े हथ आहिनि, जेकॾहिं इहे किरोड़े हथ, हे किरोड़े दिमाग़, हे किरोड़े रूह, हे किरोड़े ज़मीर, हे किरोड़े बाशऊर माण्हू गॾिजी जंहिं सिंध जो ख़्वाब शाह लतीफ़ ॾिठो, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, जंहिं सिंध जो ख़्वाब साईं जेम्स ॾिठो, जंहिं सिंध जो ख़्वाब जतोई हैदर बख्श ॾिठो, जंहिं सिंध जो ख़्वाब मोहम्मद इब्राहिम जोए ॾिठो, जंहिं चयो सिंध मुंहिंजे ख़्वाबनि जी, जंहिं सिंध जो ख़्वाब पलीजे साहब ॾिठो ऐं शेख अयाज़ जे गीतनि में उहो ख़्वाब सां ॾिठो। मां सम्झां थो त तारीख़ सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो अहिड़ो दौर मोटाए ॾिनो आहे जंहिंमें सिंध जा किरोड़े माण्हू, बाशऊर माण्हू पंहिंजे ॿधी सां, पंहिंजे शऊर सां, पंहिंजे इल्मियत सां, पंहिंजे ॾाहप सां उन ख़्वाब जी वधीक ताबीर ऐं साबिया करे सघनि था। मां तव्हांखे मुबारकूं ॾियां थो जो तव्हां हे तमामु शानदार मेल कयो आहे ऐं उमेद कयां थो त हीउ पहिरियों ज़रूरु आहे वॾो मेल, पर आख़िरी न हूंदो। हर साल तव्हां में नवां जोश हूंदा, नवां जज़्बा हूंदा, नई जोत हूंदी ऐं जेका तव्हां अॼु हिकु ॾींहं में सिंध जे सकाफ़त जे बहितर पासनि सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो आहे, पंहिंजे वतन ऐं पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे माण्हुनि सां इश्क जो इज़हार कयो आहे। मां सम्झां थो त इहो सफ़र ई सिंध जे रोशन मुस्तक़बिल ज़मानत आहे। जी सिंध, वॾी महिरबानी। तमामु भरपूर तालियूं थियणु खपनि जामी चांडियो साहब जी तमामु बहितरीन स्पीच ऐं उन्हनि मां स्पीच मां असांखे घणो कुझु सिखण लाइ बि मिलियो। माशाल्लाह तक़रीर तमामु ज़बरदस्त हुई।
पर असांजा कुझु सियासतदान बि आहिनि पाकिस्तान जा। माशाल्लाह सॼा महिमान वेठा आहिनि जी, त जी। असां जेको आहे सो उन्हनि खे दरख़्वास्त कंदासीं त मथे जी। अचनि कुझु please तोहफ़ा welcome, असांजे सिंध मां आयल फनकारनि जे लाइ खणी आया आहिनि। अबू अब्दुल्ला साहब से गुजारिश करेंगे, सर प्लीज वेलकम ऑन स्टेज सम गिफ्ट फॉर आवर सिंगर्स फ्रॉम। भरपूर तारीफ़ असांजे महिमान जे लाइ जेको कुझु फनकारनि जे लाइ तोहफ़ा खणी आयो आहे। जन्नत आफरीदी की गुजारिश कंदासीं त स्टेज ते अचनि। अच्छा, जन्नत आफरीदी गिफ्ट लेकर आए हैं कुछ। जी, जन्नत टूअर्स की तरफ से जी दरख़्वास्त आहे उस्ताद शफ़ी फ़कीर खे ऐं ख़ालिद भट्टी साहब जन खे त उहे स्टेज ते अचनि। जन्नत टूअर्स की सीईओ है जन्नत आफरीदी ऐं अल कबाब अफगानी रेस्टोरेंट पारां शफ़ी फ़कीर ऐं ख़ालिद भट्टी खे गिफ्ट पेश कंदो जन्नत टूअर्स जे तरफ़ां जन्नत जी। आफरीदी। महिमान ख़ासि असांजे ॿिन्ही फनकारनि खे गिफ्ट पेश कंदा। जी भरपूर ताड़ियूं उस्ताद शफ़ी फ़कीर जे लाइ ही गिफ्ट आहे। तारीफ़ थी वञनि। भरपूर ताड़ियूं उस्ताद जे लाइ। हाणे उस्ताद ख़ालिद भट्टीअ खे महिमान ख़ासि गिफ्ट जो तोहफ़ो ॾिए थो। ही गिफ्ट भरपूर ताड़ियूं। जी अजरक जो तोहफ़ो उस्ताद ख़ालिद भट्टी जे लाइ। जी, जन्नत आफरीदी सीईओ है जन्नत टूअर्स जी के। असांजो ही नंढिड़ो जेको महिमान आहे इन जे लाइ ही अजरक जो तोहफ़ो आहे। भरपूर तालियूं दोस्तों। वॾी महिरबानी महिमाननि जी। शुक्रन शुक्र जा हबीब। बाबा असां बि ॻाल्हायूं न थोरी घणी। शुक्र शुक्र यार सर मेहरबानी आपकी। खुश रहें। मेहरबानी सर। जी भरपूर ताड़ियूं असांजे महिमान जे लाइ। बसि हाणे तव्हांजे खिलण जे बंदोबस्तु असां कयो आहे। हाँ बिल्कुल, तव्हांखे ख़बर आहे माहौल ठाहिजे थोरो खिलण जो त जीअं जी। त हाणे पंहिंजी वरी प्रोग्राम ॾांहुं शुरूआत कयूं था। जी दोस्तों भरपूर ताड़ी वजो तो प्रोग्राम जो तसलसल बरकरार रहे। त हाणे खूबसूरत फनकार हाणे उन फनकार खे घुराईंदासीं स्टेज ते जंहिं बग़ैर कंहिं टीवी चैनल जे आसरे, बग़ैर कंहिं रेडियो फिल्म जे आसरे ते सोशल मीडिया के जरिए पूरी दुनिया में धूम मचाए छड़ी। और बड़ी गाल यह है हमारे यहाँ उर्दू स्पीकिंग भी बैठे हुए हैं, अरबी स्पीकिंग भी है, अंग्रेजी भी बहुत लोग बोलते होंगे, लेकिन अब जिस फनकार को हम स्टेज पर बुलाने वाले हैं हर तबका फिक्र के लोग उनके परस्तार हैं, हर लैंग्वेज बोलने वाले उसके परस्तार हैं, उसके फॉलोअर्स हैं। जी ही शहर आए जामी साहब माफ़ कजो रहनमाई कजो आए तो शहर ही कंहिंजो इमाम हथ कयो आहे। चए तो हड़ में की न हो ईअं ई उन्हनि चाढ़ियो, हड़ में की न हो ईअं ई उन्हनि चाढ़ियो, सारो ॾींहुं समुंड ते लही सिज वियो, जॾहिं मालिक करम कयो न तॾहिं बिना पतण जे पार थिया। हिन माण्हूअ खे न टीवीअ जी ज़रूरत पई, न कंहिं स्टेज जी ज़रूरत पई, न कंहिं ॿी मीडिया जी ज़रूरत पई। हिनखे सोशल मीडिया घर वेठे घोट बनायो, उनजो नालो अवाम पाण ही ॿुधाईंदा। तव्हांजी भरपूर तालीम में केरु? असगर खोसो। भरपूर तालीम में असगर खोसो। वाह बिस्मिल्लाह। इनके चवंदा आहिनि नई शइ नंढड़ी आहे, धमाको वॾो आहे। मां तव्हांखे चयो न रिलियूं चोराईंदो हो, पहिरियों उहो ई कमु कई पंहिंजो। त असगर खोसे जो असां पाण ई परस्तार आहियूं ऐं हिन जा ॿोल ॿुधंदासीं ऐं खिलंदासीं, ख़ुशि थींदासीं। असगर खोसो।
भरपूर ताड़ियों। पहिरियां त दुबई वारा सभई प्यारा, सिंधड़ी वारा, परदेसी प्यारा, मुझा नंढड़ा, मुझा गुडड़ा, मुझू अदड़ियों, मुझू भेणियों, मुझू अमड़ियों, मुझा ऑफिसर्स, मुझे सिंध जा आयल मेहमान, सभई परदेसी के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। हक मौजूद, नारे हैदरी, मौला ताके सलामत रखे। न हिते लोड शीटिंग आ, वॾो मज़ो लॻो पियो आहे। मां इन्हनि खे सोराब खे चयो, मां चयो कारा मूंखे जल्दी घुरा, मथां बिजली हली वञे, मुंहिंजो वारो रहिजी वेंदो। असां वटि ईअं थींदो आहे, अञा असांजो वारो चवंदा आहियूं बाबा तव्हांजी ताड़ियुनि में अचे थो, बिजली वई। असां मज़ा जा आर्टिस्ट आहियूं, तव्हांखे खिलाइण आया आहियूं, सिंध खां निकिता आहियूं, तव्हां दुबई वारनि जे लाइ गीत ॻाईंदा आया आहियूं, ऐं तव्हां बि ताड़ियुनि जो अहिड़ो साथ ॾिजो ऐं अहिड़ो प्यार ॾिजो, अहिड़ो प्यार ॾिजो। कल साईं असांखे उन गाॾी में खयो बेटलिन, हाणे असां ॻोठ रक्षण में चढ़ंदासीं, असांखे हिते बेटलिन में हाणे बेटलिन जा फोटू कढी इहे मथे जेके वेठा आहिनि इहे ॻोठ व्हाट्सअप कंदा आहिनि। रमण हे मुंहिंजी अथई, हिते अचिजांइ, दुबई में वॾो मज़ो अथई, अच बेटलिन ते, हिते अच त वरी अबा छा कंदा आहियो दुबई में? अबा स्क्रिप्ट जो कमु कंदा आहियूं, हिते वठंदा चकमक में लोह मिलंदा, सिंध में ॿुधाईंदा असां वॾा पुराणा जहाज वठंदा आहियूं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हींअर बि तव्हां एंजॉय कयो था, पर जेके अॻियां वेठा आहिनि न शादी शुदा ॼण सीएन जी अथनि, पलक शाट अथनि, केरु खिले ई कोन थो। खिलो पंहिंजी ज़िंदगी जो मज़ो वठो, न त ख़ुदा जो कसम आहे शुगर जा मरीज़ थी वेंदो। खिलो, अॻे ई परदेस में हो, हे परदेसी वीचारा रोज़ व्हाट्सएप ते मैसेज ईंदो आहे, हलो खपाए ॻोठ, वरी हिननि खे मैसेज कंदा रमज़ान अब मोबाइल से का उमानी दुबई मो रात पानी जे वारी ते वाटर में की पई, वरी ये बी उमानी दा या खबर कोन तो रमजान के रिली कुले पे आ। अल्लाह ताके खुश रखे। हे केदा प्यारा सिंधी लगो था, टोपी अजरक सा सोना लगो था, मुझे अदड़ियों भेड़ियों, मुझा सबई दुबई वाला सजी सिंध वाला केदा गुडा लगो था, प्यारा लगो था। इते बेचारो जावेद कोरे जो वेठो अले काॾे हो, इहो बि स्क्रिप्ट जो कमु कंदो आहे। इनखे कल हिकिड़ो छोकिरो गॾो, मां चयो जानी हे केरु आहे जो तूं बाथरूम में थो वञी त बि दर ते बीठो आहे? चई मुंहिंजो सालो आहे। मां चयो माना सम्झ तोखे ट्रेकर लॻल आहे, इहो तुंहिंजो क्लिंडर आहे, इहा सॼी रिपोर्ट व्हाट्सएप कंदो हूंदो, हिते बीठो ही कई हिते खिलो ज़िंदगी जो मज़ो वठो। छो जो असां मज़ा या आर्टिस्ट आहियूं, चवंदा आहिनि त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजो मौला इन लाइ ठाहियो आहे। असां पंहिंजा दर्द लिकाए तव्हांखे खिलाईंदा आहियूं ऐं खिलो ज़िंदगी जो मज़ो वठो। मूंखे त राति जो 3 बजे 4 बजे 5 बजे फेसबुक वारे नंबर ते मैसेज कंदा आहिनि, खोसा मश्किरी ॿुधा, छो असांजो ख़ानदान प्लास्टिक जो ठहियल आहे, असांजूं पोड़ियूं ॿोड़ियूं मरंदियूं हूंदियूं, पर माण्हुनि जे ज़हन में इहो वेठल आहे। हाणे बि मां कंहिं मॉल में वियुमि, छो जो मां वीडियो रखंदो आहियां, मूंखे हज़ारे माण्हू चवंदा आहिनि आई लव यू खोसा, गुड जॉब खोसा, वाह वाह खोसा, जबरदस्त खोसा। 100% साइको लिखंदा आहिनि, मज़ा नहीं आया। अब तो के अल्लाह ने तो खिलाए तो घर में कितकड़ा करदासी आ, अल्लाह जंहिंखे खिलाए। हींअर बि तव्हां खिलो था, अॻी कतार वारा मूंखे एॾा मायूस ऐं परेशान था लॻनि, एॾा परेशान आहिनि जन वतन कार्ड वठण आया आहिनि। खिलो, पंहिंजी ज़िंदगी जो मज़ो वठो, पंहिंजी लाइफ खे एंजॉय कयो। मां हाणे कंहिं मॉल में वियुमि, अस्सलाम वालेकुम चाचा, चाचा चाचे जो नीमक पेट में आ, रात मच्छी खाई आया हूं, सलाम न कंदासीं तो वरी सुभाणे एयरपोर्ट ते चवंदो बाबा इहो हीरो नहीं आ,
बदिरे चाहींदो इन करे जेके बि दुबई वारा आयो सभई चवंदा असां वटि हलो चांहि पियो मानी खायो असांखे ख़ुशी इन ॻाल्हि ते थींदी आहे जो तव्हां दुबई में वेही कैनेडा में वेही अमेरिका में वेही सऊदी में वेही ही कल्चर खे मल्हायो था ऐं पूरी दुनिया खे ॾेखारियो था त असां पढ़ियल लिखियल आहियूं इंजीनियर आहियूं डॉक्टर आहियूं इहा असांखे ख़ुशी महसूस थींदी आहे असां किथे वेंदा आहियूं असांखे को पंहिंजो सिंधी ऑफिसर मिलंदो आहे असांखे ख़ुशी थींदी आहे छो जो तव्हां असांजा सरमाया आहियो मां पढ़ियल न आहियां सोशल मीडिया ते पूरी ध्यानु दुनिया प्यार कंदी आहे मूंखे केरु मैसेज में लिखंदो आहे लख लानत थी मां चवंदो ओके मां पढ़ियल न आहियां रत जा ॻोढ़ा रोईंदो आहियां तव्हांखे कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो पंहिंजा बच्चा पढ़ाए जो महिनत मज़दूरी करे बि छो तालीम सां ई शऊर आहे ऐं तालीम सां ई इनकलाब आहे तालीम हिकिड़ो वॾो कलम जेको आहे इहो इनकलाब आणींदो आहे पाण खे पंहिंजा बच्चा पढ़ाइणा आहिनि अल्लाह तव्हांखे ईअं ख़ुशि आबाद रखे उस्ताद मेरे को तो भरो वो भर रहा है वॾो लुंडे जो माल पाया हुआ इहा असांखे पक थी वई आहे त हिते बि लुंडो आहे हाणे एड्रेस मां वरी हिन खां पंज में पुछंदुमि छो जो हिते जंहिं शइ में हथु विझ चवनि था हेतिरा धर्म मां वरी सोराब खे चयो कैलकुलेटर कर पाकिस्तानी घणा थिया चई 70,000 मां जो हथु पट बाबा मूंखे माई चयो मुंहिंजे लाइ अरबी बुरको आणजांइ मुंहिंजे लाइ अरबी बुरको आणजांइ हिते रेट पुछुमि वरी वॉइस मैसेज कयोमांसि मां चयो कनात चोरी करे सिबरा हिते वॾा महाग अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे ईअं आबाद हुजो मुल्कदा रहो झुक झुक जियो खिलंदा रहो अदड़ा हेॾे अचिजांइ अदड़ा ही अदो अदा तूं अच अदा सिलेक्शन ॾिसो न मुंहिंजी अल्लाह ख़ुशि करेसि वॾी फेरन हज़ारनि में नलकान ॻोठ बि कोन वेंजंदो आहे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आई लव यू छो जो सोशल मीडिया जो दौर आहे हींअर असांजा नंबर पावर ऑफ लॻा पिया आहिनि सुकून लॻो पियो आहे सिम आहे ई कोन छो जो असां मज़ा जा आर्टिस्ट आहियूं पाकिस्तान में त असां सां वियल आहे जिथे स्टेज ते बीठा आहियूं हा त गॾी ॿुध दुबई में मौसमियात वारा चवंदा सुभाणे तूफ़ान ईंदो न निकिरजांइ हा सुभाणे न निकिरजांइ छो जो असां अञा कंहिं प्रोग्राम में हूंदा आहियूं स्टेज ते परफॉर्म कंदा आहियूं पोइ ज़ाल जी फोन अची वेंदी हलो बाबा छा थियो बिजली कोन्हे हलो छा थियो गैस कोन्हे हींअर बि साईं नथा खिलनि शुगर जा मरीज़ ख़बर ई केरु आहे करण वारो पंहिंजूं ज़ालड़ियूं सगोरियूं उन्हनि ते शुगर ॾिनो आहे को शुगर बीमारी थोरी आहे सॼो ॾींहुं मुड़ुस खे फोन हूंदी हलो किथे ई ऑफिस में आहे घंटी वॼा किथे ई गाॾी में आहे हारून वॼा किथे ई शहर में आहे पोइ शोर कोन्हे किथे ई घर थो अचां वापसि वञी मुंहिंजे लाइ मेकअप जो सामान वठी आ अॻे असां घरां निकिरंदा हुआसीं पंहिंजी माउ जीजल जे पेरे पवंदा हुआसीं अमा रोज़ी ते थो वञा दुआ कजांइ हाणे घरां निकिरूं था पंहिंजी ज़ालुनि सगोरियुनि जे पेरे था पऊं मैडम दुआ कजांइ तुंहिंजे मेकअप जो सामान वठी अचां शार्कट जो दौर थी वियो आहे न अल्लाह आबाद कयो इहे मुल्कदारो जानी ओ बा जुबे वारा जानी हेॾे बाबा हा हलिया हलिया हेॾे आ बाबा हेॾे आ हिकिड़ो मिंट हेॾे हलिया हिते दुबई जा बादशाह आया उहे वेठा उन्हनि खे बि ख़बर पई त सिंध जो कल्चर सिंध जा प्यारा माण्हू केॾा सुठा आहिनि पर अल्लाह आबाद करे दुबई में ई हुजजांइ पाकिस्तान न अचिजांइ इहो दुबई थी जेको तोखे बर्दाश्त थो करे असां वटि 250 रुपया किलो अटो अथई हिते तूं पंहिंजो वेलो टार भली बचनि ॾे रुपयो बि न उमाण भली उहो बुख ते हुजनि पर तूं हिते चङो ई छो जो जहाज में हिन जो सामान सीट ते ईंदो आहे पाण कार्गो थी वेंदो आहे अल्लाह आबाद करे हे उहे माण्हू जेके रुगो गूगल ते ॻोल्हींदा ई ख़ैरात जी मानी आहिनि अल्लाह तोखे ख़ुशि रखे मौला आबाद कई आई लव यू
आई लव यू यार असांखे ख़ुशी थिए थी अल्लाह ख़ुशि रखंदी ऐं उते ईंदे त बि ताकिया खुटी वेंदा ऐं दर्जी खे 10 ॾींहं लॻी वेंदा तुंहिंजी खमीस ठाहिण में इते भलो ई इते सही हाणे सभई दोस्त ताड़ियुनि जो साथ बि ॾींदो मां बेसुरनि फनकारनि जी यूनियन जो सदर आहियां जामी साहब मां जिथे बि ॻाईंदो आहियां चोतरफ़ पुलिस बीहारींदो आहियां खारदर जूं तारूं लॻाईंदो आहियां केर बि न भॼे हिकिड़े ॾींहुं मां ॻायां पियो टोटल माण्हू उथी भॼी विया हिकिड़ो ई सोराब सूमरे जहिड़ो वेठो मां हुनखे चयो मुंहिंजो राग तोखे वणियो आहे चई तुंहिंजो राग न आहे वणियो मां माज़ूर आहे मूंखे केरु खणण वारो कोन्हे इन करे अल्लाह तव्हांखे सलामत रखे तव्हां बि ईअं ॿुधी बर्दाश्त कजो आई लव यू वॾा ख़ुशि आहियो ठीकु ठाक तव्हांजो सैलून वारो गुज़ारे वियो आहे छा हे वारनि जा फुटनि जी गंढ खणंदा तो स्टाइल आहे स्टाइल आहे अॼुकल्ह स्टाइल आहे सही अॼुकल्ह कंहिंजे बि घर में महिमान थो अचे पहिरियां मानी जो न पुछंदो वाईफाई जी कुंडी महिमान खे ॾियो तो पोता हुनखे डंडा हणो घर न निकिरंदो छो जो अॻे वीचारा वॾड़ा असांजा सादड़ा आचर ते जायो आचर रखीस छंछर ते जायो छंछर रखीस नालो जुमे ते जायो जुमो रखीस हींअर केरु ॿार ॼमे तो पूरो हफ़्तो गूगल ते नालो था ॻोल्हियूं इस्पी फिस्पी टोनी शॉर्टकट जो दौर आहे न हिन दौर में केरु पंहिंजे पीउ जो बि नालो वठण जे लाइ तयारु कोन्हे मॉम पप्पा डैड अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे हींअर बि जेके मथियां वेठा आहिनि न ॻोठ वॾा हवाल कटींदा आहिनि परायनि गाॾियुनि ते फोटू कढी उमाणींदा हो उते पोइ माण्हू पंहिंजा ढगा पाॾा अलो तलो खपा हिते पुॼनि था पोइ हुनखे तो था 10 व्हीलर पेलो थो ख़ुदा सड़े कहिड़ो आबाद हुजो ख़ुशि हुजो मुस्कुराईंदा रहो आई लव यू तव्हां मूंखे आई लव यू टू त चओ मूंसां पूरी दुनिया प्यार कंदी आहे हिकिड़ो ई माण्हू आहे जेको मुंहिंजी इज़त टके जी बि न कंदो आहे मुंहिंजी ज़ालड़ी सगोरी आहे इहो वेदन सभिनी सां आहे पर सची सची केरु कंदो आहे त सभई ताड़ियुनि जो साथ ॾींदो रलजी मूंसां तव्हां सुहिणा माण्हू आहियो सभई रतियुनि जो मूंसां ताड़ियुनि छो जो पोयां असांजा सिंध जा वॾा आर्टिस्ट वेठा आहिनि ऐं उन्हनि खे बि तव्हांखे ॿुधणो आहे वरी आख़िरी में ओधमालो ते बि रलजी इंजॉय कंदासीं हथ मथे करे साथ ॾींदो सभई मिली करे हथ मथे करे सभई मिली करे हथ मथे करे मिली करे ये बात जियो हथ मथे करे सोया माण्हू प्यारा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू हथ मथे माण्हू पधरा लखन में सोया माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोया माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोया माण्हू प्यारा माण्हू वो तो टिले राणा जो आयो खुशियन जो आयो बेला नसीबा तू मेला नसीबन जा मेला नसीबन जा मेला नसीबन जा मेला नसीबन जा जब जानू सब किस्मत सा आसिफ अबला जब जानू सब किस्मत सा आसिफ अबला की मोहब्बत
मज़ो आयो ताड़ी वजायो, मज़ो आयो ताड़ी वजायो, हथ मथे करे मिली करे। हथ मथे करे ताड़ी जो साथ जो खबर पे तव्हांखे मज़ो आयो आहे। मुंहिंजो जेको नओं गीत आयो आहे, गीत जमाला ॻाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदा, सिंध मुंहिंजी अमड़ आहे सिंध, मिली करे सभई ताड़ियुनि जो साथ ॾींदासीं। ही सिंध जो क़दीमी लोकगीत, सॼी दुनिया जे सिंध हथ मथे करे सभई मिली करे हथ मथे। ओ मामा चाचा, ओ टोपी वारा, ओ सभई सिंधी प्यारा, ओ दुबई वारा, ओ मुंहिंजी वॾी भेण हथ मथे मिली करे जो ओ मुंहिंजो जमाल जट में सां, जमालो मुंहिंजो जमालो आहे सिंध सां, इहे सिंधी सुण लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ़ जो। हथ मथे हथ मथे हथ मथे हथ मथे। असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आहे, सिंध समूरी सचो आहे। मिली करे ये बात तव्हां मिली करे जियो। सिंधी माण्हू सेवका ऐं महिमान नवाज़ अथई, माखी जी दिलि जी ॿोली कोयल जा आवाज़ अथई, मुंहिंजे सिंधू धरतीअ ते कुदरत जो विराज अथई, जेके साल कुण हथ में, जेके सोने मुंडी चीच में। हथ मथे करे मुसरत जी करे सभई हथ मथे करे मिली करे जो मुंहिंजो जमालो जतन सां, मुंहिंजो जमालो आहे सिंध सां, इहे सिंधी सुण लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ़ जो। हथ मथे हथ मथे हथ मथे मिली करे जो असांजा घोट टोपी ऐं मोरन वारा घोट अथई, गजूं असांजूं झुगियूं ऐं वारीअ वारा घोट अथई, मगर असांजा प्यार भरिया मोहबत वारा घोट अथई, मुंहिंजा मिठा माण्हू लाल जा, मुंहिंजा सुहिणा माण्हू उत्तर जा। हथ मथे हथ मथे हथ मथे मिली करे जो मुंहिंजो जमालो जतन सां, मुंहिंजो जमालो आहे सिंध सां, इहे सिंधी सुण लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ़ जो। भले 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 चाचा, ओ दीदी चाचा जियो। सॼी दुनिया जे नक्शे में सिंध सोन जी झिड़की सॾिजेगी, सिंध जे जोधन जी दिलेरी तारीख़ुनि में लिखिजेगी, सिंध जे बाणियुनि में हारनि जी महिनत सां लिखिजेगी, जेको सखर वारी पुल ते, जेको मोए वारी पुल ते। हथ मथे करे ओ चाचा आदा, हथ मथे करे जियो। संभाल जो पंजो मोबाइल संभाल जो, ओ पंजा बतेड़ू संभाल जो, पंजा खीसड़ा संभाल जो, सब हथ मथे कयो। ही सेल्फी आहे मुंहिंजी जेके पूरी दुनिया ॾिसंदी। ऐं वरी मां हिते ई आहियां, उस्ताद शफी फ़कीर बि आहे, आख़िरी में वरी उस्ताद जे आवाज़ में सभई रलिजी करे ओ जमालो कंदासीं। हिते ई हथ मथे करे हथ मथे करे मथे 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 मथे। नंढनि ॿारनि खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते रहनि
असां नंढनि ॿारनि जे लाइ कुझु गिफ्टनि जो बंदोबस्तु कयो आहे। नंढनि ॿारनि खे उन्हनि जे पेरेंट्स खे गुज़ारिश आहे त स्टेज ते उन्हनि खे बीहारियो। सिंधी सकाफ़त जे हवाले सां असां हिकिड़ो तोहफ़ो ॿारनि जे लाइ रखियो आहे। SAU जी तरफ़ां सभिनी जेके बि सुहिणा ॿार आहिनि नंढड़ा, हुननि खे गुज़ारिश आहे त सभई स्टेज ते अचे। जेके बि नंढड़ा ॿार आहिनि 5 मिंट में जल्दी मथे अचो। आराम सां सभई हलिया अचनि। अदा सब दोस्त स्टेज तां लही स्टेज तां ॿिया लही वञो, महिरबानी करे। जेके पेरेंट्स आहिनि उहे बि स्टेज तां लही वञनि। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि ऑर्गेनाइज़र्स खे त ॿारनि खे लाइन में बीहारनि। ॿिया दोस्त सभु स्टेज तां लही वञो। दोस्तो ऐं गुज़ारिश कंदुसि भाउ मंसूर लगारी खे त उहे स्टेज ते अचनि, अदा रफ़ीक खेड़े खे त उहे स्टेज ते अचनि, ऐं दानिश हैदरी खे त उहे ॿारनि में गिफ्टूं विराइनि। जीअं त ॿारनि खे गिफ्टूं ॾियण जो सिर्फ़ु इहा वजह आहे त नेक्स्ट ईयर उहे तव्हां खां पुछा करे त इहो कल्चर डे कॾहिं थींदो, असांखे ॿीहर गिफ्टूं खपनि। हीअ असांजी हिकिड़े क़िस्म जी सकाफ़ती चाल आहे त जीअं नेक्स्ट दफ़े ॿार तव्हांखे कोन वठी अचनि सकाफ़ती रंग में। ऐं पंहिंजे मोज़िज़ महिमान साईं सलीम जाफ़री साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो रिसीव करनि। उन सां गॾोगॾु बलोच कम्यूनिटी जे अॻुवान साईं अब्दुल हकीम बुख्ती साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो रिसीव करनि। साईं सलीम जाफ़री ऐं अब्दुल हकीम बुख्ती साहब। चाचा अला नवाज़ के चवंदुसि त उहे स्टेज ते अचे। दोस्तों पंहिंजी सीटुनि में वियो। अञा असगर कोसो बीह रहींदो। अञा सोराब सुमरो अली गुल मलाज जी हिकिड़ी परफॉर्मेंस आहे। अवां दोस्त पंहिंजी सीटुनि ते वियो। चाचा अब्दुल हकीम बुख्ती सिंधी सकाफ़त ते हिकिड़ो बलोची में शेर लिखियो आहे, उहो पढ़णु चाहिनि था। मां गुज़ारिश कयां थो चाचा अब्दुल हकीम खे त भले पंहिंजो शेर ॿुधाइनि। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह वबाद। मुंहिंजो पंहिंजो मादरी ज़बान बलोची आहे, इन जे करे सिंधी में लिखणु या पढ़णु मूंखे न ईंदो। मां बलोची में कुझु अशआर लिखियो ऐं हुननि खे मां मुख़्तसर करे 2-3 जुमला ते इक्तफ़ा कयां थो। छो सिंध जे सरज़मीन, सिंध जी धरती मर्दुम ख़ैज़ बि आहे, जंहिंमें वॾा लीडर पैदा थिया, हुकुमरान पैदा थिया, उलमाए किराम पैदा थिया, दानश्वर पैदा थिया। ऐं सिंध जी ज़मीन, सिंध जी धरती तमामु अक़वाम हुते अची आबाद आहे, मुख़्तलिफ़ क़ौम हुते आबाद आहिनि। ख़ैर मां हिन सिलसिले में काफ़ी लिखियो हो, पर हाणे मां मुख़्तसर करे ॿुधायां थो त बलोची में मां चयो, सिंध आबीस खां पैदा मज़ाए मर्द ना मानी। सिंध में वॾा नामवर शख़्सियत पैदा थिया। सिंध आबीस खां पैदा मज़ाए मर्द ना मानी। यके डस खां शुआरा नीमन ना मागिरगानी। हुन मां हिकिड़े जो नालो वठां थो हुन शख़्सियात में। आहे ज़ुल्फ़कार भुट्टो नामा सईनी जानी। सिंध जो वॾे माण्हुनि मां हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहे, जंहिंजो नालो सभु दुनिया खे ख़बर आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो नामा सईनी जानी। एटम बम ठाहे तई खुदी मुल्का को एहसानी। एटम बम बनाए मुल्क सां एहसान कयो। भुट्टो साहिब जिंदाबाद, खुदी कारे मुसलमानी। भुट्टो साहिब मुसलमानी कम कयो, इहो मुल्क के ताक़तवर बनाइण में। भुट्टो लाइके बेशक लके एहतरामानी। पाकिस्तान तारीख़ा भुट्टो नेस्त तई सानी। गोत बीस जा धोखा दिल में बीस अरमानी। आखिरी जुमला चवां तो
इन में मां चयो शनाख्ती कार्ड सिंध चादर अजरकानी। सिंध जो शनाख्ती कार्ड अजरक आहे। शनाख्ती कार्ड सिंध चादर अजरकानी, टोपी सिंध पासपोर्ट बलोख आहरियानी। वाह 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 वाह। मगोश हाणे मां पंहिंजे भाउ सलीम जे तरफ़ां हिकु ॻाल्हि करे पोइ बस कयां थो। जी जी। लगोर पैदा मविया सां सारो बिया मर्दानी, सलीम खान जाफरी सिंधा सरोगाने बलोचानी, सिंधा को वफादार मशाबाशा देगानी, हमेरा बस खुदा शहरामनी ब्रेका जनगानी। वाह वाह शय मजे मेहरबानी शुआ अख्तगाए शय मजे मेहरबानी शुआ शहर गुश्त मां शुआर सलामा खनगू हमा के शुआ सिद्ध तारीख बुधाए थे मेहरबानी हम सलामा खनगू शुआ शनाख्ती कार्ड अजरकार और पासपोर्ट टोपियार खुद शय मजे मेहरबानी। थैंक यू वरी मेहरबानी साईं जी। दोस्तों असां वटि मौसीक़ी जो सिलसिलो जारी आहे, कॉमेडी भी गॾो गॾु हलंदी रहंदी। हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो, ख़बर पए तव्हां मौजूद आहियो। सिंध मां बेहतरीन फनकार वठी आया आहियूं, ख़ूबसूरत फनकार जॾहिं ॻाईंदो आहे त सहर तारी थी वेंदो आहे। हुनजा कलाम उनखे घुराईंदासीं स्टेज ते। हुनखां पहिरियां हुनजो जेको शागिर्द तव्हां ॾिसी रहिया आहियो ही उस्ताद ख़ालिद भट्टी जो शागिर्द आहे सिकंदर अली, जेको हुन सां गॾु सुंग में ॻाईंदो आहे, गॾिजी जी बेट में ॻाईंदा आहिनि। त हाणे पोइ घुरायूं था हुन फनकार खे जंहिं इहो कलाम चयो ऐं पूरी दुनिया में मशहूरु थी वियो त असीं रोल माण्हू रुलियासीं त छा थियो। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे ख़ालिद भट्टी। असां वटि मेहमान मौजूद आहे पीपल्स पार्टी पूरे गल्फ रीजन जो प्रेसिडेंट साईं मुनीर साहब। मां उन्हनि गुज़ारिश कयां थो स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल कनि। जोड़े तुझो नाम बाज बजाई लंगा रिय थंबे रिय थोड़ी तू छपर तू छाम आऊं तुजारो कहां तोखे मालूम सबकी। सभिनि सिंधी भाइरनि खे, अमड़ियुनि खे, जीजलनि खे, सभिनि दोस्तनि खे मूं फ़क़ीर तरफ़ां हक़ मौजूद जीअ सिंध जीअ लतीफ़ पेर शुक्रगुज़ार आहियूं अदा माजिद साईं जा, सॼे सर्किल जा, जन हिन सिंध जे हेॾे वॾे मेड़ाके में, हेॾे वॾे प्रोग्राम में दुबई में असां फ़क़ीरनि खे यादि कयो। संदन जी मोहबत आहे। जो बि हाल अव्हां जे हज़ूर में बिस्मिल्लाह।
सूरत ओठे जोरू बदन सरत तो सजो सूसी थी वक्त जे कलामा पुर पियानो पी अलम तो तबलन तने के जियर मरीजी उनक भगी पास थी या कहण के तू नारो हट जहाँ होठों पे मुस्कान मिले अरे काश मिले मंदिर में अल्लाह और मस्जिद में भगवान मिले असांजो हादी असांजो रहबर लतीफ़ आहे जिए लतीफ़ सदा जिए बोले शाह है लतीफ़ सरकार वो सिद्धी ॻाल्हि आहे न आहे वॾाई वो सिद्धी ॻाल्हि आहे न आहे वॾाई असां लाइ सभु कुझु असांजो
अमर आ असां जी अजाई अजाई असां ते थिए था इनामत उहाई अच्छा मुस्तफा कया छो थी वयो मथड़ो अञा पिया जियारो पंहिंजो जीउ जगड़ो ॾिसो न हाणे का कचाई कटाई असां ते थिए था इनायत उहाई ओ रहे में का जान बच गई महफिल अञा जारी आहे सिर अञा बीठो आहे अल्लाह ख़ुशियूं जो जेके असां छो ॻोल्हियूं मस्जिद ऐं मंदर मौजूद गुमशुदा त नाहे मौजूद हो असां जो मालिक असां जो जानी जुदा त नाहे असां जो जानी जुदा त नाहे असां जो मस्जिद ऐं मंदर मौजूद गुमशुदा त नाहे मौजूद गुमशुदा त नाहे असां जो मालिक असां सां निमाज़ छाजी किथां जा रोज़ा सतार सूरत में सैर सारो नमाज़ छाजी किथां जा रोज़ा सतार सूरत में सैर सारो असां छो पूॼूं काबे हरम खे असां छो पूॼूं काबे हरम साईं काबो असांजो ख़ुदा त नाहे काबो असांजो ख़ुदा त नाहे असांजो मालिक असां सां गॾु आहे के मौत मारिया कंहिं मौत मारे हिकिड़ा जीअरे ई मोल आहिनि हिकिड़ा मरीब न मुआ मरणा अॻे जे मुआ मरी थियनि न मात हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया असां वटि सिंध में ई ठहियो आहे जो कुर्बानी जा अनोखा मिसाल आहिनि दुनिया जी तारीफ़ पढ़ो कंहिंखे ज़बरदस्ती घाणे में पीड़ियो हुजे त भले पीड़ियो हुजे पर ईअं न आहे त पंहिंजी सज़ा ख़ुदि मुंतख़ब करे काती कोहे सबके पर कातीअ कोहे केर अल्लाह बख़्शिश अंधेर जो कंध कोहे पियो कात खे कोहणी काती यार जी कोहे भतो भत सदा आली रत मूर न सुके कॾहिं परे मुड़न नथा आहूं कन अॾीअ ते आशिक़ अध पुठा मरल कील मुठा यर सॼा कोह सिधी अलविदा त नाहे अचण वञण अलविदा त नाहे
वजीफा असांजे हथ में सही सहीफा असां न ॼाणूं निर्दयी वजीफा असांजे हथ में सही सहीफा असांजो जेको असीं हूं उन जा असांजो जेको असीं हूं उन जा असां वांगे को सदा त नाहे असां वांगे को सदा त नाहे सुखल असांजो पको सचो मता को मुदई चवे कचो सुखल असांजो पको सचो मता को मुदई चवे कचो आज जे ओले बोलियूं तो बोले आज जे ओले बोलियूं तो बोले बोले उहो तो अता त नाहे बोले उहो तो अता त नाहे यादगीरनि जा सैलाब ईंदा रहिया बंद अखिरनि मझां बंद भॼंदा रहिया नैण नैंडू हुआ भेण बणंदा हुआ तुंहिंजे चपड़नि मझां फूल छणंदा हुआ हा अॻोणा उहे वक़्त वेंदा रहिया बंद भजंदा रहिया चंड चथरूं कयूं दिल जी तन्हाई ते पंहिंजी आकाश जी इन अकेलाई ते कंज सारो दे तारा तकींदा रहिया बंद अखिरनि मझां बंद भजंदा रहिया शांति उभाम्यो नई दीप दिल में अभाजो उठाम्यो रसूरन जी शिद्दत खां शोलो बणियासी न सिगरेट जो को फुलो थी छणियासी दुखियासी चलियासी अधूरा बधूरा हसी बस रहा
दिल पंहिंजो रिश्तो न ठाहियो सुखन में बमन के सुकून कोन आयो खिलियासीं त ख़लक़त जे नज़रनि थे टोकियो रुनासीं त दुनिया जे दर्दनि थे रोकियो न ख़ुशि थी खिलियासीं न रज थी रुलासीं खिलियासीं रुलासीं अधूरा अधूरा असीं बस रहियासीं अधूरा अधूरा असीं अधूरा 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 फाही जा फंदा चुमण खां बि फाही जा फंदा चुमण खां बि वियासीं दुनिया जा धंधा करण खां बि वियासीं न तूं ई मिले न कंहिंजा थियासीं हितां खां बि वियासीं हुतां खां बि वियासीं आहा जंहिं वटि पंहिंजो प्लाट न आहे वो घर हलण जी ख़्वाहिश न करे तव्हां केतिरा ॾींहं फ्लाइट में हलंदो लहण जे लाइ ज़मीन खपे हितां खां बि वियासीं हुतां खां बि वियासीं मरण जे मज़े खां महरूम थियासीं ऐं जीअंदा रहियासीं अधूरा अधूरा
सरना है सिंधवा सिंधवा हित यूसुफ कई विकजन तोणे सहन सख्तियों तोणे कैद कटन तब तात उन सदा है सिंध जागे पई सिंध जागे सिंध जागे पई सिंध जागे पई सिंध जागे पई सिंध जागे पई जो कसम सिंध जी मकली ऐं सामोही सोहणी ऐं मारी जो कसम शाह जी सोहणी ऐं मार पंहिंजे झांगल जी झोली में लोली ॾेई झांगल जी झोली लोलीअ खे बाक़ीअ जी बोली ॾेई जागे पई सिंध 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 जागे पई सांस में कैसे तारे जिया सुबह जे नूरी कह नजारे जिया रात जी सांस में कैसे तारे जिया सुबह जे नूरी कह नजारे माव जी रूह में रास लोली जिया मौजे रूह में रास ऐं कवारी जे ज़हनन में परोली जिया जागे पई सिंध जागे सिंध ऐ सिंध सिंध ऐ सिंध ऐ सिंध मुंहिंजे अयामन जी सिंध मूंखे आसीस ॾे मुंहिंजे ख्वाबन जी सिंध मूंखे आसीस ॾे मुंहिंजे तुझे गीतन के संगीत ॾींदो रहा अग समम गम ग ध म ध म नि नि द नि द ध म ग ध म ध नि नि द म ग ध म नि द ध तुझे गीतन के संगीत तुझो चारण थी सैनो महण
जी दोस्तों मौजूद आयो कुछ असांजी भेनर भी हिते मौजूद आहिनि उस्ताद भी मौजूद आहे मां सोराब सुमरे असगर खोसो ऐं उस्ताद ख़ालिद भट्टी खे चवंदुसि त हिते अचो आख़िरी उस्ताद जमालो मौला तव्हां ख़ुशि करे जी उस्ताद असांजे जेके मोज़िज़ महिमान हिन वक़्त ताईं वेठा आहिनि साईं इलाही बशीर बिकक साहब साईं अल्लाह से हयाती ॾे चांडियो साहब वेठो आहे शौकत ही शौकत अल्लाह हुनखे हयाती ॾे ही डॉक्टर कादिर सरकीअ जो भाउ आहे नंढो पर लॻे थो इंडिया में पैदा थियो हुजण हे साईं अक्षय खन्ना लॻो पियो आहे साईं सैफ लोहार साहब वॾी महिरबानी सॼी संगत जी सभु ख़ुशि हुजो आबाद हुजो असांजो जमालो आहे उस्ताद ॻाईंदो ऐं तव्हां मौजूदु हुजो जी असगर जमालो जमालो जतन लसा हो जमालो ओ जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो ओ मुंहिंजा सोहणा माण्हू सिंध जा हो जमालो सोना माण्हू सिंध जा हो जमालो ओ जंहिंखे अजरक टोपी शान वाह हो जमालो असांजो अजरक टोपी शान हो जमालो सिंधड़ी शाह लतीफ़ जी हो जमालो सोनी सिंधड़ी रोहन रखल जी हो जमालो ये सिंधड़ी बुढ़ल चीज़ल जी हो जमालो आहे सिंधड़ी सचल सामीअ जी हो जमालो ओ जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो ओ जेको लड़ी आयो लाड़ खां हो जमालो ओ जेको लड़ी आयो लाड़ खां ओ जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो ओ जेके कठ कठी माण्हू मोराणे जा हो जमालो जा मिठा माण्हू मोरे जा हो जमालो जा सोना माण्हू दादू जा हो जमा हो जंहिंजो पटको पंजवाल ला हो जमालो जेको आहिनि मिलना माण्हू मेहड़ जा हो जमालो आहिनि खिलड़ा माण्हू मेहड़ जा हो जमालो ओ जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो जेको संगत ॾाढो नाज़वा हो जमालो जो सेवाणी शहबाज़वा हो जमालो ओ जंहिंमें मेलो लाल लतीफ़ जो हो जमालो जंहिंमें मेलो घोट कलंदर जो हो जमालो लालड़ी लजपालवा हो जमालो इहा सिंधड़ी सूफ़ियुनि संतन जी हो जमालो पेर पंज सेर ला हो जेके सिंधी टोपी साण ला जमालो हो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमाल ओही जमालो आ माजिद जो ओही जमालो आ माजिद जो ओही जमालो आ जावेद जो ओही जमालो आ मुस्लिम जो ओही जमालो आ वाजिद जो वो असांजो प्रो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो ओ मुंहिंजा पति बया ख़ैर सां हो जमालो पति बया ख़ैर सां हो जमालो ओ जमालो बाबा जमालो ओ मुंहिंजा दिलबर माण्हू दादू जा हो जमालो मुंहिंजा सोना माण्हू दादू जा हो जमालो दादू में आजादू दादू में आजादू दादू में आजादू दादू में आजादू मुंहिंजा दिलबर माण्हू दादू जा हो जमालो हाथ मुझे कंध ते आऊं
चवंदो अचां जिए सिंध आऊं चवंदो अचां जिए सिंध आऊं चवंदो अचां जिए लतीफ़ मुंहिंजो जिए लतीफ़ मुंहिंजो जिए लतीफ़ मुंहिंजो प्यारो लतीफ़ मुंहिंजो सुहिणो लतीफ़ प्यारो लतीफ़ दिलवार जिए लतीफ़ मुंहिंजो जिए लतीफ़ मुंहिंजो जिए लतीफ़ जीअं गुलनि में गुल तीअं सिंधड़ी अलाह मुंहिंजी सदा बचे अमर सिंधड़ी रो भाऊ मुंहिंजी सदा जिए सिंधड़ी रो भाऊ मुंहिंजी सदा जिए थी सिंधड़ी गुलनि में गुल तीअं शाह भिटाई सिंध जो शाह भिटाई शाह भिटाई सिंध जो अने सामी सचल बेई सिंधड़ी सिंधड़ी ला सामी सचल बेई सिंधड़ी सिंधड़ी ले अल्लाह मुझे मुझे तुझे सजन जी सिंधड़ी ओ जको लड़ी आयो लाड़ खां ओही जमालो आजी सैयद जो ओही जमालो जियम सैयद जो ओही जमालो सैयद जो ओही जमालो बशीर जो ओही जमालो बशीर जो ओही जमालो आ सिंध जो ओही जमालो लतीफ़ जो ओही जमालो आ सिंध जो ओही जमालो दुबई जो ओही जमालो आ सिंध जो ओही जमालो आ सिंध जो जमालो आ रियाज़ जांडे जो हो जमालो बाबा जमालो हो जमालो हो जिए लतीफ़ मुझे जिए लतीफ़ सामाइन गुज़िरियल हफ़्ते सिंधी एसोसिएशन ऑफ UAE पारां दुबई में सिंध जो सकाफ़ती ॾियारो इंतिहाई शानदार नमूने मल्हायो वियो। हूअं त हीउ ॾियारो समूरी सिंध तोणे दुनिया जे अक्सर मुल्कनि में जिते जिते सिंधी आबाद आहिनि उन्हनि हीउ ॾियारो इंतिहाई शानदार नमूने मल्हाए करे इन्हीअ जो सबूत ॾिनो आहे त सिंधी हिकु क़ौम आहिनि ऐं उन्हनि जी सकाफ़त अज़ीम आहे। हू पंहिंजी सकाफ़त जी हिफ़ाज़त करे सघनि था। ऐं इन खां सवाइ हिकिड़ी ॻाल्हि जेका सभ खां वधीक अहम हुई उहा इहा हुई त सिंधियुनि खां सवाइ दुनिया खे सिंधी कल्चर जी सिंधी सकाफ़त जी ख़बर पई ऐं हीउ प्रोग्राम मां ॿुधो। उमेद त हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असां कोशिशि कई आहे त जिते जिते बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थिया आहिनि उन्हनि खे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन तां नशर कयूं। पर असांजा जेके वसीला आहिनि या दोस्तनि जेके शयूं असां ताईं पहुचायूं आहिनि उहे असां नशर कयूं आहिनि। बहरहाल
सिंधी कल्चर डे जे हवाले सां हिन साल जेका बि कोशिश थी आहे या सिंधी माण्हुनि जेको बि हिन मौक़े ते ख़ुशीअ जो ऐं सिंधियत वारे जज़्बे जो मुज़ाहिरो कयो आहे उहो जस लाइक़ु आहे। ऐं उहे तनज़ीमूं जिन या उहे वर्कर या उहे सिंध जा आशिक़ जिन अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि खे तरतीब ॾिनो, अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि जे लाइ वक़्तु कढियो ऐं ॾींहुं राति इन्हनि खे जुस्तजू करे कामयाबु कयो, हिन मौक़े ते मां उन्हनि खे बि मुबारकबाद ॾींदुसि ऐं फ़ख़्रु महसूसु कयां पियो त अहिड़े क़िस्म जा नौजवान, अहिड़े क़िस्म जा सिंध जा आशिक़ जेकॾहिं इन्ही रफ़्तार सां ईअं ई कमु कंदा रहिया त सिंध पंहिंजा मुकमिल हक़ूक़ हासिलु करे वठण में कामयाबु थींदी। त सामाईन वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में पंहिंजी मुलाक़ात थींदी। ओसि ताईं पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।